अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिटी मिठवर बाबा आला। अल्लाह रब्बुल आलमीन हिसाब ऐं बदिले जे ॾींहं जो मालिक आहे। पोइ जेको घुरे अटाट कढे पंहिंजे रब जी वेझड़ाप वारी वाट वठे, बेशक इहा हिकु वॾी नसीहत आहे। अल्लाह रब्बुल आलमीन हिसाब ऐं बदिले जे ॾींहं जो मालिक आहे। पोइ जेको घुरे अटाट कंदे पंहिंजे रब जी वेझड़ाप वारी वाट वठे, बेशक इहा हिकु वॾी नसीहत आहे। ऐं निमाज़ क़ाइम करियो ऐं ज़कात ॾियो ऐं पंहिंजे लाइ जेका भलाई अॻिते मोकिलींदा, अल्लाह वटि उनजो अजुर लहंदा। ऐं निमाज़ क़ाइम करियो ऐं ज़कात ॾियो ऐं पंहिंजे लाइ जेका भलाई अॻिते मोकिलींदा, अल्लाह वटि उनजो अजुर लहंदा। जंहिं पाण खे अल्लाह जे हवाले कयो ऐं इहो नेकी कंदड़ आहे, त पोइ उन लाइ संदसि रब वटि अजुर आहे। अल्लाह रब्बुल आलमीन हिसाब ऐं बदिले जे ॾींहं जो मालिक आहे। पोइ जेको घुरे अटाट कढे पंहिंजे रब जी वेझड़ाप वारी वाट वठे, बेशक इहा हिकु वॾी नसीहत आहे। न मथनि को ख़ौफ़ आहे, न उहे ग़मगीन थींदा। अल्लाह हर ऐब ऐं कमीअ कोटाईअ खां पाक आहे। न मथनि को ख़ौफ़ आहे, न उहे ग़मगीन थींदा। अल्लाह हर ऐब ऐं कमीअ कोटाईअ खां पाक आहे। बल्कि जेकी कुझु आसमाननि ऐं ज़मीन में आहे, सभु संदसि फर्मा बरदार आहिनि। अल्लाह बख़्शींदड़ रहम कंदड़ आहे। अल्लाह रब्बुल आलमीन हिसाब ऐं बदिले जे ॾींहं जो मालिक आहे। पोइ जेको घुरे अटाट कढे पंहिंजे रब जी वेझड़ाप वारी वाट वठे, बेशक इहा हिकु वॾी नसीहत आहे। अल्लाह जल जलालहू आसमाननि ऐं ज़मीन खे नए सिरे जोड़ींदड़ आहे। अल्लाह जल जलालहू आसमाननि ऐं ज़मीन खे नए सिर जोड़ींदड़ आहे। जॾहिं कंहिं कम जो इरादो कंदो आहे, त पोइ दरअसल उनखे चवंदो आहे त इहो थी पवंदो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन हिसाब ऐं बदिले जे ॾींहं जो मालिक आहे। पोइ जेको घुरे अटाट कढे पंहिंजे रब जी वेझड़ाप वारी वाट वठे, बेशक इहा हिकु वॾी नसीहत आहे। बल्कि जिन कुफर कयो से क़ुर खे कूड़ कनि था। कूड़ या साड़ जेकी कुझु दिलनि में लिकाइनि था, तंहिंखे अल्लाह ॼाणे थो। बल्कि जिन कुफर कयो से क़ुर खे कूड़ कनि था। कूड़ या साड़ जेकी कुझु दिल में लिकाइनि था, तंहिंखे अल्लाह ॼाणे थो। उन ॾींहुं कूड़ कंदड़नि लाइ वेल आहे, जेके बदिले जे ॾींहं खे कूड़ो कनि था। क़यामत खे रुॻो इहो ई कूड़ो कंदो आहे, जेको हद लंघंदड़ गुनहगार आहे। अल्लाह रब्बुल आलमीन हिसाब ऐं बदिले जे ॾींहं जो मालिक आहे। पोइ जेको घुरे अटाट कढे पंहिंजे रब जी वेझड़ाप वारी वाट वठे, बेशक इहा हिकु वॾी नसीहत आहे। पोइ खेनि ॾुखो ईंदड़ अज़ाब जी ख़ुशख़बरी ॾे, सवाइ उन्हनि जे जिन ईमान आंदो, चङा कम कयाऊं, उन्हनि लाइ अणखुट अजुर आहे। पोइ खेनि ॾुखो ईंदड़ अज़ाब जी ख़ुशख़बरी ॾे, सवाइ उन्हनि जे जिन ईमान आंदो, चङा कम कयाऊं, उन्हनि लाइ अणखुट अजुर आहे। उन्हनि लाइ बाग़ आहिनि, जिन जी महिलात या जिन जे वणनि जे हेठां नहरूं वहनि थियूं। इहा ई वॾी कामयाबी आहे।
अल्लाह रब्बुल आलमीन हिसाब ऐं बदिले जे ॾींहं जो मालिक आहे। पोइ जेको घुरे अटाट कंदे पंहिंजे रब जी वेझड़ाप वारी वाट वठे, बेशक इहा हिकु वॾी नसीहत आहे। उन ॾींहुं माण्हू पंहिंजनि क़बरनि मां निकिरी मुख़्तलिफ़ टोलनि में ईंदा, जीअं खेनि संदनि अमल ॾेखारिया वञनि। उन ॾींहुं माण्हू पंहिंजनि क़बरुनि मां निकिरी मुख़्तलिफ़ टोलनि में ईंदा, जीअं खेनि संदनि अमल ॾेखारिया वञनि। पोइ नेक माण्हुनि मां जंहिं ज़रे बराबरि नेकी कई, तंहिंखे अहमाल नामे या जन्नत अजुर जे सूरत में ॾींदो। ऐं जंहिं बदबख़्त ज़रे बराबरि बुराई कई, तंहिंखे अहमाल नामे या दोज़ख जी सज़ा जे सूरत में ॾिसंदो। अल्लाह जी पनाह, अल्लाह तवाब आहे। अल्लाह रब्बुल आलमीन हिसाब ऐं बदिले जे ॾींहं जो मालिक आहे। पोइ जेको घुरे अटाट कंदे पंहिंजे रब जी वेझड़ाप वारी वाट वठे, बेशक इहा हिकु वॾी नसीहत आहे। पोइ बेशक टंगीअ सां गॾु आसानी आहे, ऐं इहो अल्लाह फर्मा बरदारनि खे माफ़ फरमाईंदड़ आहे, उन्हनि खे दोस्त रखंदड़ आहे, ज़बरदस्त इज़त वारे अर्श जो मालिक आहे। पोइ बेशक टंगीअ सां गॾु आसानी आहे, ऐं इहो अल्लाह फर्मा बरदारनि खे माफ़ फरमाईंदड़ आहे, उन्हनि खे दोस्त रखंदड़ आहे, ज़बरदस्त इज़त वारे अर्श जो मालिक आहे। जेकी चाहे थो करे थो, बल्कि जंहिंखे कूड़ो कनि था, इहो वॾे शान वारो क़ुरान आहे। फेर फारगा महफ़ूज़ लोह महफ़ूज़ में लिखियलु आहे। अल्लाह अल रहमान अल रहीम आहे। अल्लाह रब्बुल आलमीन हिसाब ऐं बदिले जे ॾींहं जो मालिक आहे। पोइ जेको घुरे अटाट कंदे पंहिंजे रब जी वेझड़ाप वारी वाट वठे, बेशक इहा हिकु वॾी नसीहत आहे।